माड़ी गैस कंपनी में 40 धारियन माण्हुनि जी भर्ती ख़िलाफ़ जीएसएन महाज तरफ़ां डीएचक्यू प्रेस क्लब मीरपुर माथेलो में एपीसी कोठाई वई। एपीसी जी सदारत जीएसएन महाज जे अॻवान नज़ीर अहमद शेख कमाल महर कई। उन मौक़े ते अॻवाननि फ़कीर रमज़ान कलवड़, एडवोकेट अब्दुल मजीद मीर बहर, एडवोकेट माजिद कुरैशी, एसयूपी जे लाल शाह, लालण घोटो, अलीगौर नाइच ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध जा नौजवान डिग्रियूं खयों घुमनि था, पर उन्हनि खे माड़ी गैस कंपनी जी इंतज़ामिया रोज़गार ॾियण लाइ तयारु नाहे, जॾहिं त धारियनि खे नौकरियूं ॾिनियूं थियूं वञनि ऐं जेकॾहिं हितां जा नौजवान एहतिजाज कनि था त उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। सॼे ज़िले में माड़ी गैस के ख़िलाफ़ जो आहे जदोजहद कंदासीं। उनमें धारिया जेके आहिनि इंजीनियर जेके ॿाहिरियां पंजाब ऐं केपीके मां आया आहिनि उन्हनि खे भर्ती कयो आहे। हिते घोटकी ज़िले में छा नौजवान न आहिनि? डिग्री याफ़्ता तमामु वॾा नौजवान आहिनि। गैस जेके इंजीनियर भर्ती कया आहिनि धारिया या डीसी घोटकी जो जेको ज़ाती बुनियादनि ते जेको भाउ मुक़ररु कयो वियो आहे, इंजीनियर रखियो वियो आहे, उन्हनि सभिनीनि खे फ़ौरन जेको आहे सो बरतरफ़ कयो वञे। 12 इंजीनियर घुराए उन्हनि खे हुते भर्ती कयो वियो आहे। जॾहिं सिंध जा नौजवान पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था त उन्हनि खे मुख़्तलिफ़ केसनि में फसायो वञे थो पियो। असां पंहिंजे सॼे डिस्ट्रिक्ट में एहतजाज कंदासीं, मुज़ाहिरा कंदासीं ऐं इन सॼे अमल जी मज़म्मत कयूं था पिया। एपीसी में गॾियल तौरु फ़ैसिलो कयो वियो त माड़ी गैस कंपनी में धारियनि माण्हुनि जी भर्ती ख़िलाफ़ हर तालुक़े में एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।